सिंध की तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। मूंखे ख़ुशी आहे त अवां दोस्त ऐं साथी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे रहिया आहियो, दोस्तनि सां वीडियो शेयर कयो पिया, पाण बि ॾिसो पिया। जिन भी दोस्तनि अञा सूद चैनल सब्सक्राइब न कयो उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल सब्सक्राइब कनि, दोस्तनि सां शेयर कनि ऐं पंहिंजा राय ऐं मशवरा ॾियनि त जीअं सिंध जे तारीख़ बाबति हीअ ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ते पहुची सघे। पाण सिंध में अरगोन, तुरखान ऐं मुग़ल दौर ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं त सिंधी माण्हुनि धारियनि हाकिमनि सां कीअं जंग जोटी, जंग जा कहिड़ा तरीक़ा इख़्तियार कया, दुश्मन फ़ौजुनि सिंधियुनि ते कीअं हमला कया, माना माण्हुनि उन्हनि खे कीअं मुंहुं ॾिनो। ही सॼी तारीख़ जेका आहे इहा उन्हनि किताबनि में लिखियल आहे जेकी हाकिमनि, परॾेही हाकिमनि जे सनाख़वान तारीख़दाननि जो लिखियल आहिनि। उते हुननि सिंधियुनि जे उबल वतनी जे जज़्बे, वेड़ खे मनफ़ी अंदाज़ में पेश कयो, ग़लति अंदाज़ में पेश कयो त माना हू पाण मोतबर हुया, ॿाहिरियां हमलिया वारा, ऐं सिंधी जेके माण्हू जेके पंहिंजे वतन जी दिफ़ा लाइ विड़ी रहिया हुआ उहे चोर धाड़ियल फ़ौज हुया, हू दीनदार हुया। सिंध जी हर बिरादरी, हर माण्हू दुश्मन ख़िलाफ़ विड़ियो, हर दौर में। सिंध में मुग़लनि जे दौर में कुझु जेको आहे सो ज़मींदारनि, जागीरदारनि या मथे तबके जे माण्हुनि धारियनि हाकिमनि जो साथ ॾियण जी कोशिश कई, पर संदन इहे कोशिशूं सिंधी माण्हुनि जे जिदोजहद मिटीअ में मिलाए छॾी। माना हुननि गद्दारनि खे हुननि ख़बर न ॾिनो, ख़बर सम्झो था त हू मुग़लनि जे उछलियल टुकर ते पाण में कुतनि वांगुरु विढ़ंदा हुया। हू पंहिंजनि माण्हुनि सां गद्दारी कंदा हुआ, उन्हनि जी निशानदेही कंदा हुया। सिंध में मुग़ल दौर में पंवरनि जो हिकिड़ो सरदार हुयो बहाउद्दीन। हुन सिंधी माण्हुनि बदिरां मुग़लनि जी हिमायत कई, उन्हनि जी तरफ़दारी कई। हू मुहबे वतन सिंध जे हिकु लड़ाई जे अॻुवाण परे उनड़ जी शहादत में मुग़लनि सां गॾु शरीको, माना परियो उनड़ जेको हुयो जिन खे मुग़लनि जंग दौरान शहीद कयो, उन में उन सरदार बहाउद्दीन जो हथ हुयो। उन जे बावजूदि मुग़लनि ॿ दफ़ा पंवरनि जे सरदार खे गिरफ़्तार कयो, माना हुन केॾी बि हुननि सां जेको आहे सो धारियनि हाकिमनि जी तरफ़दारी जी कोशिश कई, हुननि जो साथ ॾिनो, हुननि सां वफ़ादारी जो सबूत ॾिनो, पोइ बि हुननि हुनखे बख़्श न कयो। हुनखे पंवरनि जे सरदार बहाउद्दीन खे ॿ दफ़ा गिरफ़्तार कयो। हिकु दफ़ो हमिलो मीर पंवर ते बि कयऊं, जंहिंमें मीर पंवर शहीद थी। तंहिं हूंदे बि पंवर मुग़लनि जे मुख़ालिफ़ क़ुवतुनि जी तरफ़दारी घटि कंदा हुया, पर हिकिड़ो अहिड़ो इत्तेफ़ाक़ थियो जंहिं पंवरनि खे मुग़लनि जे सफ़ा मुख़ालिफ़त में आणे बीहारियो, माना दुश्मनीअ जे हथ ते अची विया। ऐं इहो छा हुयो? इहो हुयो महिमान नवाज़ीअ जो मसइलो। सिंधियुनि जेका रवायती महिमान नवाज़ी आहे उन में चवंदा आहिनि त महिमान असां जेको थी अचे थो, महिमान अचे थो, उन जी हिफ़ाज़त, उन जी इज़त, जान ऐं माल जी हिफ़ाज़त मेज़बान जो फ़र्ज़ु आहे। महिमान जी इहा असांजी महिमान नवाज़ी आहे। जेकॾहिं महिमान ते केरु हमिलो कयो त उन सां घटि न थी। हाणे थियो हीअं जो जॾहिं शमसदीन नाले हिकु मुग़ल सरदार सेवण जो अमलदार थी आयो त हिन पंहिंजे हिकु अज़ीज़ ख्वाजा आरिफ़ खे फ़ौज ॾेई, मुग़लनि जी फ़ौज ॾेई बाग़बान परगिणे में थीबन जे ॻोठ ते काह करण लाइ मोकिलियो। हमिलो कयो थीबन जे ॻोठ ते।
इहो ख्वाजा आरफ जेको हुयो थिबन जे ॻोठ ते हमले में नाकाम थी वियो। अकबर आबाद नाले हिकु ॻोठ में अची पहुतो। इहो ॻोठ पंवरनि जो, जिते पंवरनि वटि ॿ थीबा ज़ात जा महिमान तरिसियल हुया। ख्वाजा आरफ जेको थिबन जे ॻोठ ते हमले करण में नाकाम थियो हो, उन ॾिठो त हीअ त ॿ ॼणा हिते हमराह वेठा आहिनि, उन्हनि खे त मां गिरफ़्तार कयां। हू उन्हनि थिबन खे गिरफ़्तार कराए सेवण रवानो थियो। जॾहिं पंवरनि खे इहा ख़बर पई त मुग़ल संदन महिमाननि खे गिरफ़्तार करे विया आहिनि, त हू विढ़ण लाइ तयारु थी विया। ख्वाजा आरफ सां विढ़ण लाइ सिरबंदी कई वई। पंवरनि पंहिंजे महिमाननि जी गिरफ़्तारी जे बदिले में मुग़लनि जी फ़ौज ते हमिलो करे ॾिनो, जंहिंमें 12 मुग़ल माना मुग़ल फ़ौज जा 12 माण्हू मारिजी विया। ऐं मुग़लनि जो जेको अमलदार हुयो ख्वाजा आरफ, उहो शिकस्त खाई भॼी वियो। माना हू एॾा वॾा को भोतबर ऐं मुड़ुस माण्हू न हूंदा हुया। जॾहिं माण्हू हुननि सां मुहाॾो अटकाईंदा हुआ त हू भॼी वेंदा हुआ। माना इहो न आहे त हू को वॾा जेको आहे सो पहलवान हुया, वॾा दिलेर हुया। फ़ौजूं हूंदियूं हुननि सां, जदीद हथियार हूंदा हुआ, पुरमुन माण्हुनि ते हमला कंदा हुआ। जिते मज़ाहमत थींदी उतां पटो ॾेई भॼी वेंदा हुया। जॾहिं मुग़लनि जे फ़ौज जा 12 माण्हू पंवरनि क़त्ल कया, त ख्वाजा आरफ मुग़लनि जो जेको नवाब हुयो, उहो शिकस्त खाई भॼी वियो। फ़ौज खे छॾे पहिरियां ई पाण वञी जेको आहे सो पंहिंजे थाक ते पहुतो। इन ई विच में ख्वाजा आरफ ॿिन्ही महिमान क़ैदियुनि खे क़त्ल कराए चुको। ख्वाजा आरफ मुग़ल हुक्मराननि जो गुमाश्तो महिमाननि खे क़त्ल कराए चुको हो, जंहिंजे करे पंवरनि पंहिंजे महिमाननि जो बदिलो वरितो, मुग़लनि सां मुहाॾो अटकायो, पंहिंजूं बि जानियूं क़ुर्बान कयूं, पर मुग़लनि खे बि भॼण ते मजबूर कयो। माना हीअ तमामु वॾी जेको आहे सो बहादुरी जो हिकिड़ो वॾो मिसाल आहे। हिकिड़ो जंग जो हिकिड़ो बहितरीन सिंधियुनि जो मिसाल आहे त हुननि महिमाननि जे गिरफ़्तारी ते मुग़ल फ़ौज सां मुहाॾो अटकायो, उन्हनि खे भॼण ते मजबूर कयो, उन्हनि जा माण्हू क़त्ल कया। उन खां पोइ इन सॼे इलाइक़े में वरी मुग़ल कॾहिं दाख़िल न थिया। त माना रवायती तौर सिंध जा जेके वॾा माण्हू हूंदा हुया, उहे केतिरो बि धारनि हाकमनि जी ग़ुलामी कंदा हुया, उन्हनि जी हिमायत कंदा हुआ, पर ॿाहिरियां हमलेआवर खेनि फ़क़ति इस्तेमालु कंदा हुया। इस्तेमालु करण खां पोइ पंहिंजनि माण्हुनि ख़िलाफ़ु इस्तेमालु करण खां पोइ हुननि खे हिकु चूको हूंदो आहे कमंद जो, उन वांगुरु चूसे उछड़ाए छॾींदा। पर जॾहिं सिंधी माण्हुनि जी इज़त नफ़्स ते हमिलो थींदो हो, त हू वरी उथी खड़ा थींदा हुआ, वरी विढ़ंदा हुया, सिरबंदी कंदा हुया। पर कॾहिं बि सिंधी माण्हू मुग़ल दौर में ख़ामोश न वेठा। हुननि हर घड़ी हर वेले ॿाहिरियुनि हाकमनि सां मुहाॾो अटकायो, उन्हनि जे फ़ौजुनि सां मुक़ाबला कया, पंहिंजूं बि जानियूं घोरियूं ऐं दुश्मन जा बि कंध कोरिया। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।